नाज़रीन, नवाबाद में दिलोर शाख जे पासन ते थियल गैर कानूनी अदावतन खिलाफ ऑपरेशन करे 160 गैर कानूनी तौर ठाहियल दुकान ढाहे पटकिया विया। वधीक तफ़सील ॾिसूं था इम्तियाज़ अली लिस्काणी जी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं नवाबाद शहर में, जो सो पूरे सिंध जी न बल्कि पूरे मुल्क जी जो सो गैर कानूनी अदावतन खिलाफ मुल्क की आला अदलिया तरफां जो सो पान मुरादो नोटिस वरतो वियो, जो सो बाबा वाहन कपन ऐं शाखुनि के किनारनि ते जेके भी गैर कानूनी अदावतूं उन्हनि खे ढाहे पट कयो वञे। ऐं नवाबाद वासियुनि खां पुछंदासीं त मेहरान टीवी सां पंहिंजा कहिड़ा वीचार था वञे। मस्जिद घर या मंदिर को आहे उन्हनि खे छुटा कयूं ऐं काफ़ी असां सां जेको ज़ुल्म थियो आहे, ग़रीबनि जा दुकानूं ठाहिजी आहिनि, जेके ॻाल्हि सुप्रीम कोर्ट जी आहे असां उनजी अमल दख़ल त कयोसीं। हाणे जेको मलबो ठाहिण कोन था ॾियनि, इहो त ज़ुल्म पियो थिए। सिंध हुकूमत खे अर्ज़ु रखिजे थो त असांखे अलाए कुझु अपील जो दायरो रखनि त ग़रीब आवाम पंहिंजो मलबो जेको आहे थोरो घणो समेटे हिकिड़े पासे करे। अगर सरकारी हदूद आहे तो असां उन ॻाल्हि खां इनकारी कोन था कयूं, पर बेगुनाह ग़रीबनि जो जेको ज़ुल्म पियो थिए इन खे कुझु अमल दख़ल ज़हन में रखिजे। कैमरामैन आशिक अली सां गॾु इम्तियाज़ अली लिस्काणी, मेहरान।